ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ है 19/9/2025। मीठा मीठा बाप करे चवंदा मीठे मीठी ॿार हिन बेहद जे नाटक में त आत्माउनि खे पंहिंजो पंहिंजो पाठ मिलियल आहे। हाणे तव्हांखे शरीर रूपी कपिड़ा उतारे घर वञिणो, पोइ नए राज्य में अचिणो। प्रश्न: बाबा कोई बि कार्य प्रेरणा सां न कंदा आहिनि, उन्हनि जो अवतरण थींदो आहे। इहे कंहिं ॻाल्हि सां सिद्ध थींदो आहे। उत्तर: बाबा खे चईंदा आहिनि करन करावन हार। प्रेरणा जो त अर्थ आहे वीचार। प्रेरणा सां कोई नई दुनिया जी स्थापना न थींदी आहे। बाबा ॿारनि सां स्थापना कराईंदा आहिनि। कर्मेंद्रिय बग़ैर त कुझु बि कराए न सघंदा, इन करे उन्हनि खे शरीर जो आधार वठिणो पवंदो आहे। ओम शांति। रूहानी ॿार रूहानी बाबा जे साम्हूं वेठा आहिनि। गोया आत्माऊं पंहिंजे बाप जे सम्मुख वेठियूं आहिनि। आत्मा ज़रूरु जिस्म सां गॾु ई वेंदी न, बाप बि जॾहिं जिस्म वठनि तॾहिं ई सम्मुख थियनि। इन खे चइबो आहे आत्मा परमात्मा अलॻि रहिया। तव्हां ॿार सम्झंदा आहियो उचते उच बाप खे ईश्वर प्रभु परमात्मा भिन्न नाम ॾिबा आहिनि। परम पिता कॾहिं लौकिक बाप खे न चइबो आहे। सिर्फ़ु परम पिता लिखनि बि हर्जो न आहे। परम पिता अर्थात सभिनि जो पिता हिकु आहे। ॿार ॼाणंदा आहिनि असां परम पिता सां गॾु वेठा आहियूं। परम पिता परमात्मा ऐं असां आत्मा आहियूं, शांति धाम जा रहण वारा आहियूं। हिते पाठ वॼाइण ईंदा आहियूं। सतयुग खां वठी करे कलयुग अंत ताईं पाठ वॼायो। ये थी वई नई रचना। रचता बाबा सम्झायो आहे कि तव्हां ॿारनि ईअं पाठ वॼायो आहे। अॻियां ईअं न ॼाणंदा हुआसीं कि असां 84 जन्मनि जो चकर लॻायो। हाणे तव्हां ॿारनि सां ई बाबा ॻाल्हाईंदा आहिनि जंहिं 84 जो चकर लॻायो आहे। सभु त 84 जन्म न वठंदा। इहे सम्झाइणो आहे कि 84 जो चकर कीअं फिरंदो आहे। बाक़ी लख वर्ष जी त ॻाल्हि ई न आहे न। ॿार ॼाणंदा आहिनि कि असां हर 5000 वर्ष पोइ पाठ वॼाइण ईंदा आहियूं। ॿार ॼाणंदा आहिनि असां हर 5000 वर्ष पोइ पाठ वॼाइण ईंदा आहियूं। असां पाठधारी आहियूं, मतिलबु सतयुग खां वरी खां पाठ वॼाईंदा आहियूं असां। उचते उच भॻवान जो बि विचित्र पाठ आहे, ब्रह्मा ऐं विष्णु जो बि विचित्र पाठ आहे न। विचित्र पाठ न चईंदासीं उन्हनि जो। ॿई ही 84 जो चकर लॻाईंदा आहिनि। बाक़ी शंकर जो पाठ हिन दुनिया में त आहे न। त्रिमूर्ति में ॾेखारींदा आहिनि स्थापना विनाश पालना। चित्रनि ते सम्झाइणो हूंदो आहे। चित्र जो ॾेखारींदा आहिनि उन ते सम्झाइणो आहे। संगम युग ते पुराणी दुनिया जो विनाश त थियणो ई आहे। प्रेरक अक्षर बि रॉन्ग आहे। जीअं कोई चईंदा आहिनि अॼु असांखे ॿाहिरि वञण जी प्रेरणा न आहे। प्रेरणा यानी वीचार। प्रेरणा जो त कोई अर्थ ई न आहे। परमात्मा कोई प्रेरणा सां कमु न कंदा आहिनि। न प्रेरणा सां ज्ञान मिली सघंदो। न प्रेरणा सां ज्ञान मिली सघंदो आहे। बाबा ईंदा आहिनि हिन कर्मेंद्रियनि द्वारा पाठ वॼाइण। करन करावन हारन कराईंदा ॿारनि सां बाबा कराईंदा आहिनि। शरीर बग़ैर त करे न सघनि न। न प्रेरणा सां ज्ञान मिली सघंदो आहे। बाबा ईंदा आहिनि हिन कर्मेंद्रियनि द्वारा पाठ वॼाइण ईंदा आहिनि। बाबा करन करावनहार आहे न। कराईंदा ॿारनि सां आहिनि बाबा। शरीर बग़ैर त करे न सघंदा। हिन ॻाल्हियुनि खे कोई बि ॼाणंदो न आहे न। ईश्वर बाप खे ॼाणंदा आहिनि। ऋषि मुनि आदि चईंदा हुया असां ईश्वर खे न ॼाणंदा आहियूं, न आत्मा खे, न परमात्मा बाप खे। कोई में ज्ञान न आहे।
ऋषि मुनि आदि चईंदा हुया असां ईश्वर खे न ॼाणंदा आहियूं, न आत्मा खे, न परमात्मा बाप खे। कोई में ज्ञान न आहे। बाबा आहिनि मुख्य क्रिएटर, डायरेक्टर, डायरेक्शन बि ॾींदा आहिनि। पहिरियों चईंदा हुया न आत्मा खे, न परमात्मा बाप खे, कोई में बि ज्ञान न आहे। बाबा आहिनि मुख्य क्रिएटर, डायरेक्टर, डायरेक्शन बि ॾींदा आहिनि, श्रीमत ॾींदा आहिनि न। मनुष्यनि जी बुद्धि में त सर्वव्यापी जो ज्ञान आहे। तव्हां सम्झंदा आहियो बाबा संजो बाबा आहे, उहो माण्हू सर्वव्यापी चई ॾींदा आहिनि त बाप सम्झी न सघंदा आहिनि। बाप खे सर्वव्यापी कीअं, पोइ बाप कीअं थी सघंदो आहे न। तव्हां सम्झंदा आहियो इहे बेहद जे बाप जी फैमिली आहे। सर्वव्यापी चइण सां फैमिली जी खुशबू न ईंदी आहे, उनखे चइबो आहे निराकारी शिव बाबा। निराकारी आत्माउनि जो बाबा आहिनि। शरीर आहे तॾहिं आत्मा ॻाल्हाईंदी आहे कि बाबा बिगर शरीर त आत्मा ॻाल्हाए न सघे। भक्ति मार्ग में सॾु कंदा आहिनि, सम्झंदा आहिनि उहो बाबा दुख हरता सुख हरता आहे। सुख मिलंदो आहे सुखधाम में, शांती मिलंदी आहे शांतीधाम में। हिते आहे ई दुख। इहे ज्ञान तव्हांखे मिलंदो आहे संगम ते, पुराणे ऐं नए जे विच में, है न। पुराणे ऐं नए जे विच में असांखे ज्ञान मिलंदो आहे। बाबा ईंदा ई आहिनि तॾहिं जॾहिं नई दुनिया जी स्थापना, पुराणी दुनिया जो विनाश थियणो ई आहे। पहिरियों हमेशह चइणो खपे नई दुनिया जी स्थापना, है न। पहिरियों हमेशह चइणो खपे नई दुनिया जी स्थापना। पहिरियों पुराणी दुनिया जो विनाश थियणु रॉन्ग आहे, छोकी बाबा ईंदा आहिनि नई दुनिया जी स्थापना कंदा आहिनि, पोइ पुराणी दुनिया जो विनाश थींदो आहे। हाणे तव्हांखे बेहद जे नाटक जी नॉलेज मिलंदी आहे। जीअं हुन नाटक में एक्टर्स ईंदा आहिनि त घर में साधारण कपिड़ा पाए करे घर खां ईंदा आहिनि, पोइ नाटक में अची करे कपिड़ा बदिलंदा आहिनि। पोइ नाटक पूरो थी वियो त उहो कपिड़ा उतारे करे घर वेंदा आहिनि। हिते त आत्माउनि खे घर सां अशरीरी अचिणो हूंदो आहे। हिते अची करे इहे शरीर रूपी कपिड़ा पाईंदा आहियूं। हर हिक खे पंहिंजो पंहिंजो पार्ट मिलियो आहे न। हर हिक खे पंहिंजो पंहिंजो पार्ट मिलियो। इहे बेहद जो नाटक आहे। हाणे इहे बेहद जी सॼी दुनिया पुराणी आहे, पोइ थींदी नई। इहे ॾाढी नंढी आहे, हिकु धर्म आहे, उहो ॾाढी नंढी आहे, हिकु धर्म हूंदो। तव्हां ॿारनि खे हिन पुराणी दुनिया सां निकिरी करे पोइ हद जी दुनिया, नई दुनिया में अचिणो आहे, छोकी हुते त हिकु धर्म आहे। अनेक धर्म, अनेक मनुष्य थियण सां बेहद जो थी वेंदा आहिनि। अनेक धर्म, अनेक मनुष्य थियण सां बेहद जा थी वेंदा आहिनि। हुते त हिकु धर्म आहे न, थोरा सा मनुष्य आहिनि। हिकु धर्म जी स्थापना जे लाइ अचिणो पवंदो है न। हिकु धर्म जी स्थापना जे लाइ बाबा खे अचिणो पवंदो। तव्हां ॿार हिन बेहद जे नाटक जे राज खे सम्झंदा आहियो कि चक्कर कीअं फिरंदो आहे। हिन समय जो कुझु प्रैक्टिकल में थींदो आहे हुनजो पोइ भक्ति मार्ग में त्योहार मल्हाईंदा आहिनि। नंबरवार नंबरवार कहिड़नि खां त्योहार आहिनि, कहिड़ा त्योहार आहिनि, इहे बि तव्हां ॿार ॼाणंदा आहियो। उचते उच भॻवानु शिव जी जयंती चईंदा आहिनि। उहे जॾहिं अचनि तॾहिं पोइ ॿिया त्योहार ठहनि। शिव बाबा पहिरियों अची करे गीता
गीता ॿुधाईंदा आहिनि, अर्थात आदि मध्य अंत जो ज्ञान ॿुधाईंदा आहिनि। योग बि सेखारींदा आहिनि, साथ साथ तव्हांखे पढ़ाईंदा बि आहिनि। त पहिरियों पहिरियों बाबा आया, शिव जयंती थी, त पोइ चईंदा गीता जयंती। आत्माउनि खे ज्ञान ॿुधाईंदा आहिनि त गीता जयंती थी वई न। तव्हां ॿार वीचार करे त्योहारनि खे नंबरवार लिखो। इन ॻाल्हियुनि खे सम्झंदा बि पंहिंजे धर्म जा। हर हिक खे पंहिंजो धर्म प्यारो लॻंदो आहे, ॿिया धर्म वारनि जी ॻाल्हि ई न आहे। बल्कि कंहिंखे ॿिया धर्म प्यारो बि हुजे त बि हुन में अची न सघे। स्वर्ग में ॿिया धर्म वारा थोरी ईंदा, झाड़ में बिल्कुलु साफ़ आहे। त जो धर्म जंहिं समय ईंदो पोइ हुन समय ईंदा। पहिरियों पहिरियों बाबा ईंदा आहिनि, उहे अची करे राॼिक सेखारींदा आहिनि। त चईंदा शिव जयंती, सो पोइ गीता जयंती, पोइ नारायण जयंती। उहो त थी वेंदो सतयुग में, उहो बि लिखिणो पए नंबरवार। शिव जयंती, गीता जयंती, पोइ नारायण जयंती। इहे ज्ञान जी ॻाल्हियूं आहिनि। शिव जयंती कॾहिं थी उहो बि पतो न आहे। ज्ञान ॿुधायो जंहिंखे गीता चइबो आहे, पोइ विनाश बि थींदो आहे। जगदम्बा आदि जी जयंती जो कोई हॉलीडे न आहे। मनुष्य कंहिंजी बि तिथि तारीख़ आदि खे बिल्कुलु न ॼाणंदा आहिनि। लक्ष्मी नारायण राम सीता जे राज्य खे बि न ॼाणंदा आहिनि। 2500 वर्ष में जो आया उन्हनि खे ॼाणंदा आहिनि, परंतु उन्हनि सां पहिरियों जो आदि सनातन देवी देवता धर्म वारा हुया में जो आया उन्हनि खे ॼाणंदा आहिनि हाणे। परंतु उन खां पहिरियों जो आदि सनातन देवी देवता हुया, उन्हनि खे केतिरो समय थियो उहो न ॼाणंदा आहिनि। 5000 वर्ष सां वॾो कल्प त थी न सघे। अधु तरफ़ त ढेर संख्या थी वञे। अगरि हीअं थिए त कल्प कीअं थी सघंदो आहे न, अधु आहे न। अगरि अधु समय ज़्यादा, अधु समय कम, त अधु थी न सघे। 84 लख जन्म बि न थी सघंदा आहिनि। उहो माण्हू सम्झंदा आहिनि कलयुग जी आयु लाखों वर्ष आहे। मनुष्य खे अंधियारे में विझी ॾिनो अथनि। काथे सॼो ड्रामा 5000 वर्ष जो, काथे सिर्फ़ु कलयुग जे लाइ चईंदा आहिनि हाणे 40,000 वर्ष शेष आहिनि। जॾहिं लड़ाई लॻंदी त सम्झंदा आहिनि भॻवान खे अचिणो खपे, लेकिन भॻवान खे अचिणो संगम ते आहे। महाभारत लड़ाई त लॻंदी संगम ते आहे न। बाबा चईंदा आहिनि मां बि कल्प संगम ते ईंदो आहियां। बाबा ईंदा नई दुनिया जी स्थापना, पुराणी दुनिया जो विनाश कराइण। नई दुनिया जी स्थापना थींदी त पोइ पुराणी दुनिया जो विनाश ज़रूरु थींदो। नई दुनिया जी स्थापना थींदी त पुराणी दुनिया जो विनाश शुरू थींदो। हिन जे लाइ इहा लड़ाई आहे। हिन में शंकर जी प्रेरणा आदि जी कोई ॻाल्हि न आहे। अंडरस्टूड पुराणी दुनिया खलास थी वेंदी। मकान आदि त अर्थक्वेक में सभु खलास थी वेंदा। छोजी नई दुनिया खपे न। नई दुनिया हुई ज़रूरु। दिल्ली परिस्तान हुई, यमुना जो कंठो हुयो, लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो। चित्र बि आहे न, लक्ष्मी नारायण खे स्वर्ग जो ई चईंदासीं। तव्हां ॿारनि साक्षात्कार बि कयो कि कीअं स्वयंवर थींदो आहे। इहे सभु पॉइंट्स बाबा रिवाइज़ कराईंदा आहिनि। अच्छा, पॉइंट्स यादि न पईंदी त बाबा खे यादि करो। बाबा खे भुलिजी वेंदव त टीचर खे यादि करो। टीचर जो सिखलाईंदो उहो बि ज़रूरु यादि ईंदो न। टीचर बि यादि रहंदो, नॉलेज बि यादि रहंदी, उद्देश्य बि बुद्धि में आहे। यादि रखण ई पए, छो जी तव्हांजी स्टूडेंट लाइफ आहे न। इहे बि ॼाणंदा आहियो, असांखे पढ़ाईंदा आहिनि। उहो संजो बाबा बि आहे। लौकिक बाप कोई गुम न थी वेंदो आहे। लौकिक पालौकिक पोइ अलौकिक, इन्हनि खे कोई यादि न कंदा आहिनि। लौकिक बाप सां त वरसो मिलंदो आहे।
अंत ताईं यादि रहंदी आहे। शरीर छॾो पोइ ॿियो बाप मिलंदो। जनम बाए जनम लौकिक बाप मिलंदा आहिनि। पालौकिक बाप खे बि दुख व सुख में यादि कंदा आहिनि। ॿार मिलियो पोइ चईंदा ईश्वर ॿार ॾिनो। पालौकिक बाप खे बि दुख सुख में यादि कंदा आहिनि। ॿार मिलियो त चईंदा ईश्वर बाबा ॿार ॾिनई। बाक़ी प्रजापिता ब्रह्मा खे छो यादि कंदा आहिनि? इन सां त कुझु मिलंदो न आहे न। इनखे अलौकिक चइबो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो असां ब्रह्मा द्वारा शिव बाबा खां वरसो वठंदा आहियूं। जीअं असां पढ़ंदा आहियूं इहे रथ बि निमित ठहियलु आहे न। ॾाढे जन्मनि जे अंत में इन्हनि जो शरीर ई रथ ठहियो। रथ जो नाम त रखिणो पए। इहे बेहद जो संन्यास आहे। रथ क़ाइम ई रहंदो आहे। बाक़ी जो ठिकानो न आहे। हलंदे फिरंदे पोइ भागंदे थी वेंदा आहिनि। हीअ रथ त मुक़ररु आहे न ड्रामा अनुसार। इनखे चइबो आहे भाग्यशाली रथ। तव्हां सभिनि खे भाग्यशाली रथ न चईंदासीं। भाग्यशाली रथ त हिकु जो ई मञंदा आहियूं जंहिंमें बाबा जी करे ज्ञान ॾींदा आहिनि, स्थापना जो कार्य कराईंदा आहिनि। तव्हां भाग्यशाली रथ न ठहिरियो। तव्हांजी आत्मा हिन रथ में वेठी आहे, वेही पढ़े थी। आत्मा पवित्र थी वेंदी। हिन जे लाइ बलियारी हिन तन जी। जो हिन में वेही पढ़ाईंदा आहिनि। शिव बाबा जी बलियारी जो हिननि में वेही असांखे पढ़ाईंदा आहिनि। इहे अंतिम जन्म ॾाढो ई वैल्यूबल आहे। पोइ शरीर बदिली असां देवता ठही वेंदासीं। हिन पुराणे शरीर द्वारा ई तव्हां शिक्षा पाईंदा आहियो। शिव बाबा जा ठहींदा आहियो। हिन पुराणे शरीर द्वारा ई तव्हां शिक्षा पाईंदा आहियो। शिव बाबा जा ठहींदा आहियो। तव्हां ॼाणंदा असांजी पहिरियों जीवन वर्थ नाटा पहनी हुई, हाणे पाउंड ठहे थी। जेतिरो पढ़ंदो ओतिरो उच्च पद पाईंदो। बाबा सम्झायो आहे याची यात्रा मुख्य आहे। इनखे ई भारत जो प्राचीन योग चईंदा आहियूं। जंहिंसां तव्हां पतित खां पावन ठहींदा आहियो। स्वर्गवासी त सभु ठहींदा। पोइ इहा पढ़ाई ते मदार आहे। तव्हां बेहद जे स्कूल में वेठा आहियो। जंहिंसां तव्हां पतित सां पावन ठहींदा आहियो। है न, हिनखे भारत जो प्राचीन योग चईंदा आहियूं। जंहिंसां तव्हां पतित सां पावन ठहींदा आहियो। स्वर्गवासी त सभु ठहींदा। पोइ इहा पढ़ाई ते मदार आहे। तव्हां बेहद जे स्कूल में वेठा आहियो न। तव्हां ई पोइ देवता ठहींदा। बाबा चईंदा आहिनि जेतिरो तव्हां पढ़ंदो ओतिरो उच्च पद पाईंदा। बाबा सम्झायो आहे याची यात्रा मुख्य आहे। हिनखे भारत जो प्राचीन योग चईंदासीं। जंहिंसां तव्हां पतित सां पावन ठहींदा आहियो। स्वर्गवासी त सभु ठहींदा आहिनि। पोइ पढ़ाई ते मदार आहे। तव्हां बेहद जे स्कूल में वेठा आहियो। तव्हां ई पोइ देवता ठहींदा। तव्हां सम्झी सघंदा आहियो उच्च पद केरु पाए सघंदो आहे। उन्हनि जी क्वालिफिकेशन छा हुजणी खपे। पहिरियों असां में बि उहा क्वालिफिकेशन न हुई। पहिरियों असां में बि आसरी मत हुई। हाणे ईश्वरीय मत मिलंदी आहे। आसरी मत सां असां उतरती कला में वेंदा आहियूं। ईश्वरी मत सां चढ़ती कला में वेंदा आहियूं। ईश्वरी मत ॾियण वारो हिकु आहे। आसरी मत ॾियण वारा अनेक आहिनि।
माँ बाप भाउ भेण टीचर गुरु केतिरनि जी मत मिलंदी आहे। हाणे तव्हांखे हिकु मत मिलंदी आहे जो 21 जन्म कमु ईंदी आहे, त ईअं श्रीमत ते हलणो खपे। जेतिरो हलंदा ओतिरो श्रेष्ठ पद पाईंदा। कम हलंदा त कम पद पाईंदा। श्रीमत आहे ही भॻवान जी, ऊच ते ऊच भॻवान ई आहे। जे श्री कृष्ण खे ऊच पद ऊच ते ऊच ठाहियो, पोइ हेठि रावण ठातो अथई। बाबा गोरो ठाहींदा आहिनि, रावण सांवरो ठाहींदो। बाबा वरसो ॾींदा आहिनि, उहा त आहे ई वाइसलेस। देवताउनि जी महिमा ॻाईंदा आहिनि, सर्वगुण संपन्न। सत्युग में आत्मा और शरीर ॿई पवित्र हूंदा आहिनि। देवताउनि खे सभु ॼाणंदा आहिनि। उहे संपूर्ण निर्विकारी हुजण जे कारण संपूर्ण विश्व जा मालिक हूंदा आहिनि। संपूर्ण विश्व जा मालिक हूंदा आहिनि। हाणे न आहिनि, पोइ ठहनि था। बाबा बि संगम ते ईंदा आहिनि। ब्रह्मा जे द्वारा ब्रह्मण, ब्रह्मा जा ॿार त तव्हां तव्हां सभु ठहिरियो न। उहो ग्रेट ग्रेट ग्रैंड फादर आहिनि। चओ प्रजापिता ब्रह्मा जो नाम न ॿुधियो आहे? परम पिता परमात्मा ब्रह्मा द्वारा ई सृष्टि रचदा। ब्रह्मण कुल आना, ब्रह्मा मुख वंशावली भाउ भेण थी आहे। हिते राजा रानी जी ॻाल्हि न आहे। इहे ब्रह्मण कुल त संगम जो थोरो समय हलंदो आहे। राजा ई न ही कौरवनि जी आहे, न ही पांडवनि जी। अच्छा, मीठी मीठी सिकी लटे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार: 21 जन्म श्रेष्ठ पद जो अधिकारी ठहिण लाइ सभु आसरी मतनि खे छॾे हिकु ईश्वरीय मत ते हलणो। संपूर्ण वाइसलेस ठहिणो असांखे। ॿियो आहे न, पुराणी दुनिया में वेठे बाबा जी शिक्षाउनि खे धारण करे देवता ठहिणो। इहो ॾाढो वैल्यूएबल, असांजो ॾाढो वैल्यूएबल जीवन आहे। हिन में वर्थ पाउंड ठहिणो। वरदान: सर्व आत्माउनि खे यथार्थ अविनाशी सहारो ॾियण वारा आधार ऐं उद्धार मूर्त ठहो। वर्तमान समय विश्व जे चारों ओर कोई न कोई हलचल आहे। काथे मन जे अनेक टेंशन जी हलचल, काथे प्रकृति जे तमो प्रधान वायुमंडल जे कारण हलचल, काथे मन में अनेक टेंशन जी हलचल, काथे प्रकृति जे तमो प्रधान वायुमंडल जे कारण हलचल। अल्पकाल जे साधन सर्व खे चिंता जी चिता ते खणी था वञनि। हिन करे अल्पकाल जे आधार सां, प्राप्तियुनि सां, विधियुनि सां थकी करे वास्तविक सहारो ढूंढनि था। त तव्हां आधार उद्धार मूर्त आत्मायूं उन्हनि जी श्रेष्ठ अविनाशी प्राप्तियुनि जी यथार्थ ऐं वास्तविक अविनाशी सहारे जी अनुभूति करायो। तव्हां आधार ऐं उद्धार मूर्त उन्हनि खे श्रेष्ठ अविनाशी प्राप्तियुनि जी यथार्थ ऐं वास्तविक अविनाशी सहारे जी अनुभूति करायो। स्लोगन: समय अमूल्य खजानो आहे। समय अमूल्य खजानो आहे, इन करे इनखे नष्ट करण जे बजाय फौरन निर्णय करे सफल करो। अव्यक्त इशारो: जीअं सूर्य जी किरणियूं फैलंदियूं आहिनि, वैसे मास्टर सर्वशक्तिवान जी स्टेज ते शक्तियूं व विशेषता रूपी किरणियूं चारों ओर फैलदी अनुभव करो। मास्टर सर्वशक्तिवान जी स्टेज ते
शक्तियों व विशेषता रूपी किरणियों चारों ओर फैलती अनुभव करो। इन जे लाइ मां मास्टर सर्वशक्तिवान विघ्न विनाशक आत्मा आहियां। हिन सुमान जी स्मृति जी सीट ते स्थित थी करे करो त विघ्न साम्हूं ताईं बि न ईंदा। मां मास्टर सर्वशक्तिवान विघ्न विनाशक आत्मा आहियां। हिन सुमान जी स्मृति जी सीट ते स्थित थी करे कार्य करो त विघ्न साम्हूं ताईं बि न ईंदा, परां खां ई भॼी वेंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।